हींअर असां कड़ियो गांवर शहर में मौजूद आहियूं। अॼु असां हिकु इंतहाई अहम शख्सियत जेका कड़ियो गांवर जी आहे सियासी हवाले सां तारुफ़ जो मोहताज न आहिनि। मोहतरम विष्णुमल साहिब जेके अवामी जमहूरी पार्टी जा मरकज़ी अॻवान आहिनि, उन्हनि खां असां पाकिस्तान जी जेका आहे ईंदड़ इलेक्शन ऐं उन जे अंदरि जेको आहे मुल्की सूरत हाल छा थी बीहे उन हवाले सां सुवाल कंदासीं। शरीफ़ जो पाकिस्तान में अचणु ऐं उन जो मीनारे पाकिस्तान वटि जलसे आम करणु, उन मां तव्हां छा था महसूस करियो? नवाज़ शरीफ़ जी सियासत खे अव्हां कीअं था ॾिसो? आउं तव्हांखे वेलकम चवां थो दोस्तनि खे। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी जो तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो आहे ॻाल्हि ॿोल करण जो। ऐं त दिलि सां शुक्रगुज़ार आहियां इबरत न्यूज़ जो ऐं उनजी सॼी टीम जो, समूरनि दोस्तनि जो। जेतिरे क़दुरु तइलक़ नवाज़ शरीफ़ साहिब जो ऐं उनजी पार्टी उनजे जलसे हिन सॼे मसइले जो आहे, ख़ासि करे हाणे उनजो जेको जलसो थियो आहे मीनारे पाकिस्तान ते, उहो जलसो जेको वॾा सहाफ़ी या तजज़िये निगार आहिनि उन्हनि जो ख़्यालु आहे त जंहिं एंगल खां उनजूं तस्वीरूं कढियूं वयूं आहिनि उन एंगल में जलसो तमामु वॾो आहे। पर जेकॾहिं ॿिए एंगल में ॾिसिबो उन जूं तस्वीरूं ॾिसबियूं त पोयां उनजो पूरो अधु ख़ाली आहे। चवनि था 40,000 कुर्सियूं हुयूं, 40,000 मां जे 20 ख़ाली आहिनि, 20,000 ख़ाली आहिनि, त माना तमामु नंढड़ो आहे। 20,000 कुर्सियूं रखियल आहिनि, माना उन तजज़िये निगार जेके पाकिस्तान या वॾे में वॾा आहिनि उन्हनि जो ख़्यालु इहो आहे। नवाज़ शरीफ़ साहिब जो अचणु ख़ुदि हिकिड़ो वॾो सुवालु हो, हू अची कोन पिए सघियो। छो त हुन ते केस हुआ नैब जा केस, जेको मौजूदा चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट आहे, उन हिकिड़ी फुल कोर्ट बेंच में उहा ॿुधणी कई। गुज़िरियल गवर्नमेंट उहे केस ख़तमु करे छॾिया हुआ। हिन सुप्रीम कोर्ट उन में हिकिड़ो हुन शिक ॿी बि रखी हुई त जेके केस फ़तवाऊं थी चुकियूं आहिनि उन्हनि जे बारे में अपील बि दाख़िल करे सघिजे थी। सुप्रीम कोर्ट उन केसनि जी ॿुधणी करे फुल कोर्ट में फ़ैसिलो ॾिनो। तक़रीबन 15 जजनि मां 10 जजनि फ़ैसिलो ॾिनो, यानी उन फ़तवा खां अॻु ताईं जेके केस थी विया आहिनि उनजी अपील नथी करे सघिजे। नैब जा केस जीअं जो तीअं जारी रहंदा, तंहिंजे करे नवाज़ शरीफ़ लाइ हिकिड़ा मसइला पैदा थी पिया हुआ। पर पाकिस्तान जी तारीख़ में ही पहिरियों दफ़ो थियो आहे हिकिड़ो वाक़ियो, हिकिड़ो तमामु वॾो वाक़ियो थियो आहे जेको ॼण त आइन जे ख़िलाफ़ु वाक़ियो आहे। हिकिड़ो आम जेको मुलज़म आहे कोर्ट में अपीयर नथो थिए, 2 महीना 4 महीना अपीयर नथो थिए, त उनजी ज़मानत रद्द थिए थी, जेल में वञे थो। पर हिकिड़ो माण्हू जेको 4 हफ़्तनि जे लाइ पाकिस्तान खां ॿाहिरि इलाज लाइ वियो, उहो 4 साल न आयो आहे। 4 साल न अचण जे बावजूदि पोयां गैर हाज़िरी में, उन माण्हू जी गैर हाज़िरी में हाई कोर्ट उनजी इस्लामाबाद हाई कोर्ट उनजी ज़मानत खणी छॾी आहे। इहो हिकिड़ो अहिड़ो अमल आहे जेको कंहिं बि मिसकिन माण्हू खे, पाकिस्तान जे अवाम जे 80% 85% आबादी खे इन क़िस्म जी सहूलियत मौजूदु न आहे। PTI में आहे, MNA आहे, MP आहे या कुझु आहे, तो ॾोहारी आहे, उनखे खंभियो वञे थो, उनखे गुम कयो वञे थो। पर जेकॾहिं हू स्क्रीन ते अची हू पंहिंजो सॉफ्टवेयर चेंज करे थो ऐं चवे थो त आउं इमरान सां गॾु न आहियां, बसि पोइ हुन जेकॾहिं 1000 ॾोह कया आहिनि, फ़ौजी छावनियुनि ते हुन हमला कया आहिनि या की हुन ॿिया ॾोह कया आहिनि, बाहियूं ॾिनियूं आहिनि, जलाउ घेराव कयो आहे, कुझु बि कयो आहे, उहे सभु ॾोह हुनखे माफ़ु आहिनि ऐं हू खीर धोतो साफ़ु थी वियो। उनखे इजाज़त आहे त पाकिस्तानी सियासत में जेको किरदारु अदा करे भली करे। इहो जेको रवैयो आहे या अमल आहे, जेको किरदारु आहे, इहो किरदारु बिल्कुलु ज़ाहिर आहे त मुकमल ई हिकिड़ी रिआयत ॾिनी वई आहे हिकिड़े माण्हू खे, उन सां डील आहे, उन सां मुकमल ई उनखे हिकिड़ी उनजी जीअं सरपरस्ती कजे, उहा सरपरस्ती वारो पासो आहे। ॼण त ईअं थियो आहे त अॻे जेको चयूं पिया ज़रदारी साहिब लाइ, त ज़रदारी साहिब लाइ इहो हो त ज़रदारी साहिब इलेक्शन में न ईंदो, उन करे ज़रदारी साहिब बिलावल खे मैदान ते आंदो। साॻी ॻाल्हि नवाज़ शरीफ़ लाइ बि इहा कई थी वञे त हुन पंहिंजी धीअ मरियम नवाज़ खे मैदान ते आणण जी तयारी कई आहे। जेका ॻाल्हि मुकमल ई समूरा हल्का सऊदी अरबिया खां वठी समूरा हल्का इन क़िस्म जी ॻाल्हि कनि पिया त हाणे जेका पाकिस्तानी ईंदड़ वज़ीर आज़म थिए थी या थियण वञी रही आहे, मुमकिन आहे उहो सूरत हाल थिए या न थिए, पर जेका ढील आहे उन मां ईअं नज़र थो अचे त सरपरस्ती नवाज़ शरीफ़ जी हूंदी। वज़ीर आज़म जे लाइ मरियम नवाज़ खे ॼण त अॻियां कयो वियो आहे। आहिनि
उन आलमी मफ़ादनि में उहो सम्झंदा त असांखे वधीक यसमैन जेको माण्हू हूंदो या जो असांजो चयकार माण्हू हूंदो जेको सां गॾिजी हिन मसइलनि खे वधीक दुरुस्त कंदो उहो ई हूंदो। सिंध जो डोमिसाइल रखंदड़ या को पश्तून या बलोच डोमिसाइल रखंदड़ माण्हू शायदि हुननि जी मर्ज़ी जा जेके कम आहिनि उहे कमु शायदि न करे सघंदो। तंहिं करे हुननि इहो हींअर तइ कयो आहे। ईंदड़ इलेक्शन छा थी थिए, जेका ॻाल्हि हले पई, बिलावल चवे थो त हिकिड़े माण्हू जे लाइ इलेक्शन रोकी थी वञे, मुमकिन आहे इहा ॻाल्हि सही हुजे, पर घटि में घटि पाकिस्तान जे आइन में तइ थियल ॻाल्हि आहे त 3 महीननि खां वधीक हिकिड़ो ॾींहुं बि गुंजाइश न आहे इलेक्शन रोकण जी। 3 महीननि जे अंदरि निगरान गवर्नमेंट खे इलेक्शन कराइणी आहे, त पोइ 3 महीननि जे बजाए 4 महीना 5 महीना इलेक्शन खे डिले करणु इलेक्शन कमीशन गैराइनी क़दम खयो आहे। सुप्रीम कोर्ट हुन ते ख़ामोश वेठी आहे, कुझु नथी करे। त करे इहे समूरियूं ॻाल्हियूं ज़ाहिर कनि थियूं त नवाज़ शरीफ़ सां कुझु न कुझु ज़रूरु थियो आहे। उनजे करे या उनजे ॿियनि सबबनि जे करे थोरो डिले कयो पियो वञे। जेके मसइला आहिनि उन्हनि खे फैसिलिटीज़ खे थोरो बहितर कजे त जीअं इहे पंहिंजा कमु करे सघनि। हीअं त तव्हां वज़ाहत करे विया आहियो त नून लीग जे जेका आहे मरियम नवाज़ खे मुमकिन आहे त वज़ीर आज़म थियण जा चांसिस आहिनि। इहो ई मुंहिंजो सुवालु हुयो, पर उनजो तव्हां जवाबु ॾेई विया आहियो। अच्छा, ऐं आख़िर में तव्हां खां इहो सुवालु कंदुसि त जेका हीअ इलेक्शन जेका ॾिसो पिया उन में जेका आहे वज़ीर आज़म थियण जा जेका तव्हां जेको आहे ॿुधायो आहे त मरियम साहिबा जा चांसिस आहिनि, इहे तव्हांजो पंहिंजो ज़ाती तर्जीहो आहे या का वरी अहिड़ी तव्हां खां किथां खां अहिड़े ज़रियनि खां ॼाण मिली आहे? पाकिस्तान जी 76 साल जेका तारीख़ आहे उहा तारीख़ ॿुधाए थी त जेके ताक़तवर इदारा आहिनि उन्हनि जो एतमाद नंढनि सूबनि जे लीडरशिप ते या उन्हनि जे अॻुवान ते घटि रहियो आहे या कोन्हे। पहिरें त उन्हनि जो सॼो फोकस उन मुसलह फोर्स ते आहे त मुसलह फोर्स जेको करे थो उहो ई सही आहे, बाक़ी ॿियो जेको करे थो सिविलियन करे थो उहो त सही कोन्हे। पर उन में बि जेकॾहिं नंढे सूबे जो माण्हू आहे त उहो हुनखे अखि में कटर वांगुरु आहे। उनखे हर सूरत में कंहिं न कंहिं तरीक़े सां उनखे पासीरो कयो थो वञे। रुगो पाकिस्तान आलमी इदारनि में बि इहा ॻाल्हि ॼण त आहे, मौजूदु आहे। उते बि हिकिड़ो बहस आहे। हिन वक़्तु असां वटि पाकिस्तान में जेका इलेक्शन थी रही आहे, चवनि था थिए थी जनवरी में थींदी, त जनवरी ते वरी कुझु माण्हुनि सुवालु उथारियो आहे त उत्तर जा इलाइक़ा आहिनि, ख़ासि करे ख़ैबर पख्तूनख्वा, गिलगित, कश्मीर या इहे जेके इस्लामाबाद इहे इलाइक़ा आहिनि, हिते बर्फ़बारी हूंदी आहे। कोयटा वोयटा हिते बर्फ़बारी हूंदी आहे। बर्फ़बारी जी सख़्तु थधी सूरत हाल में उते जेको वोट कास्ट थिए उन ते असरु पवंदो। उन करे कुझु माण्हुनि सियासतदान जो ख़्यालु आहे त इनखे थोरो पोइते हटायो, यानी फेबरवरी ताईं करियो। यानी 3 महीना हिकिड़ा विया हलिया आहिनि, 3 महीना ॿिया हलिया वेंदा, तक़रीबन लॻभॻि 4 महीना 5 महीना 5.5 महीने ताईं इलेक्शन पोइते हली वेंदी, जेका मुकमली गैराइनी अमल आहे। असां वटि पहिरें ॾींहं खां वठी आइन खे तरजीह नथी ॾिनी वञे। आइन ठहियो ई न आहे, ठहणु ॾिनो ई वियो न आहे। आइन खे ॼण त ईअं करे हलायो वियो आहे को काग़ज़ जो टुकड़ो आहे। जनरल ज़िया त सिधो चयो त काग़ज़ का टुकड़ा आहे, इनको फाड़ के या फेंक दूंगे, तो हो त ईअं था सम्झनि, पर दरअसल असां ईअं नथा सम्झूं। न को असां ईअं चऊं था, न को असां इन जा सपोर्टर थी सघूं था। सिंध जा या पाकिस्तान जा सियासतदान समूरा माण्हू हाणे इन ॻाल्हि ते आहिनि त हिकिड़े आइन ऐं कानून ऐं इंसाफ़ जी गवर्नमेंट खां सवाइ बाक़ी समूरा जेके तरीक़ा आहिनि, शॉर्टकट जा या ॿिया समूरा तरीक़ा आहिनि, उहे गैर आइनी आहिनि, मुल्क दुश्मन आहिनि, अवाम दुश्मन आहिनि। उनखे कंहिं सूरत में क़बूल नथो करे सघिजे ऐं कंहिं सूरत में उहे न थियणु खपनि। छाजे करे त मुल्क जेको बहरान में आहे उहो बहरान में गैरानी तरीक़नि जे करे आहे। मुल्क टुटो गैरानी तरीक़नि जे करे आहे। इकनॉमी जेका मईशत जो बहरान आहे उहो गैरानी तरीक़नि जे करे आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे त जेको इहे चवनि था त जेको चयो वञे पियो त मोहतरमा मरियम नवाज़ वज़ीर आज़म थींदी, नवाज़ शरीफ़ जी सरपरस्ती हूंदी, जेको कुझु आहे, त नवाज़ शरीफ़ खे वज़ीर आज़म छो न थियणु खपे? छो आख़िरी टाइम ते बंदि कयो वियो? RTS ख़राबु थी वियो आहे, छो RTS ख़राबु कयो वियो? यानी नतीजा रोकिया विया, 11-12 वॻे खां पोइ नतीजा बंदि कया विया, पोइ नतीजा तब्दील करे इमरान ख़ान खे वज़ीर आज़म कयो वियो। छाजे करे कयो वियो? जेकॾहिं कयो वियो ग़लति या सही, त पोइ उनखे बिना कंहिं सबब जे उनखे छो हटायो वियो? हिकिड़ी गेम कई वई, आउं उनजे ख़िलाफ़ु हुउसि, मूं तॾहिं उनजी मज़मत कई हुई, सोशल मीडिया ते मज़मत कई हुई। त गैर आइनी तौर ते हिकिड़ो माण्हू मुक़ररु थियलु आहे, त उनखे तव्हां छॾियो त पंहिंजो टेन्योर पूरो करे, पोइ आवाम फ़ैसिलो कंदो त ग़लति आहे या सही आहे। त करे इमरान ख़ान खे हटाइण जो अमल जेको नवाज़ शरीफ़, ज़रदारी, इन्हनि सभिनी गॾिजी कयो आहे, फज़ल रहमान गॾिजी कयो आहे, उहो बिल्कुलु ग़लति आहे।
अदम एतमादी तहरीक के ज़रिए कयो वियो आहे जेको गैर आइनी आहे। नंबर ॿी ॻाल्हि, पाकिस्तान जे आइन या इलेक्शन कमीशन जे ज़ाब्ता अख़लाक़ जे ख़िलाफ़ न आहिनि। उन्हनि समूरनि माण्हुनि खे इलेक्शन में लड़ण जो हिसो ॾिनो वञे, हिसो पती ॾिनो वञे ऐं अख़्तियार ॾिनो वञे। जेकॾहिं कंहिंखे रोकियो थो वञे कंहिं बि कंहिं तरीक़े सां या नाअहल कयो थो वञे कंहिं बि तरीक़े सां, त उहो पाकिस्तान जे आइन क़ानून ऐं इंसाफ़ जे तक़ाज़े जे ख़िलाफ़ु हूंदो ऐं इंतिहाई ॾुखावी तौरु अमल हूंदो ऐं उहो न थियणु खपे कंहिं सूरत में। मोहतरमा खे जेकॾहिं वज़ीर आज़म कयो थो वञे त इलेक्शन फेयर फ्री थियणु खपे, वन वोट जे हिसाब सां इलेक्शन थियणु खपे। जेकॾहिं इलेक्शन फेयर फ्री थियण जे बजाए अॻूणे वांगुरु ई RTS खे ब्लॉक करे ऐं नतीजा ज़ाहिर कया विया त इहो अहिड़ो अमल पाकिस्तान जे वजूद लाइ ख़तरनाक हूंदो। हिकिड़ा बार बार तजुर्बा अहिड़ा कया था वञनि जंहिं तजुर्बनि जे करे मुल्क जो वजूद ख़तरे में आहे। हीउ इकनॉमिकल बहरान जेको अवाम महांगाई जे घाणे में पीड़िजी रहियो आहे, सिंध जो वजूद ख़तरे में आहे, सिंध जे समर ते कब्ज़ो आहे, सिंध जी ज़मीननि ते कब्ज़ो आहे, सिंध जूं नौकरियूं हाणे कल्ह अंग खां टियों ॾींहुं आया आहिनि त सिंध जूं नौकरियूं जेके तक़रीबन 40,000 जे लॻभॻि वफ़ाक़ में आहिनि, उन मां के 20,000 बि सिंध खे न मिलियूं आहिनि ऐं उहे समूरी ॿियनि सूबनि खे मिली वियूं आहिनि, सिंध में न मिलियूं आहिनि। उनमें सिंध जो जज सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़, सिंधी लैंग्वेज ॻाल्हाईंदड़ हिकिड़ो बि जज न आहे। जेसीं ताईं चीफ जस्टिस सिंधी हो तेसीं ताईं उनखे न खयो वियो। जेसीं ताईं उनखे उहो जॾहिं रिटायर करे वियो, चीफ जस्टिस उर्दू ॻाल्हाईंदड़ आयो, उनखे सुप्रीम कोर्ट में खयो वियो आहे। यानी हिकिड़ी ॿ या मुकमल ॿ खियाई संदो सां कई थी वञे त सिंधी ॻाल्हाईंदड़ सुप्रीम कोर्ट में बि न हुजे, सिंधी ॻाल्हाईंदड़ फ़ौज में बि बराबरी जे बुनियाद ते न हुजे, सिंधी ॻाल्हाईंदड़ मुख़्तलिफ़ ॿियनि इदारनि में बराबरी जे बुनियाद ते न हुजे, या ॿियनि नंढनि सूबनि या समूरा माण्हू उन्हनि खे हिकिड़े मनसूबे तहत हिकिड़ो साइड ते कयो वञे। जेकॾहिं मरियम नवाज़ अचे थी असीं वेलकम करियूं था, वज़ीर आज़म थी इलेक्शन खटे अचे थी, असांखे कोई एतिराज़ु कोन्हे। मुंहिंजो ख़्यालु हीअ आहे त शायदि मरियम नवाज़ खे एतिरी जेकॾहिं वज़ीर आज़म थिए बि थी त उहा एतिरी फुल फ्लेज वज़ीर आज़म कोन थी सघंदी, उनखे एतिरी मुकमली सपोर्ट कोन थी। गॾियल जेका हुकूमत ठहंदी गॾियल ठहंदी, उन में बिलावल बि हूंदो। तव्हां सम्झो था त जी PDM ठही? हा, PDM न हूंदो पर बज़ाहिर इहे अहिड़े हूंदो, फज़ल रहमान हूंदो, बिलावल हूंदो, पीपल्स पार्टी हूंदी, इन्हनि जी गॾियल हुकूमत ठही सघे थी। पर जे गॾियल न हूंदी, नवाज़ शरीफ़ जी हूंदी त तमामु कमज़ोर हूंदी, हिननि जे सहारे ते बीठल हूंदी। इन खां सवाइ ॿी का सूरत नज़र कोन थी अचे। हिननि चयो पिया, ज़रदारी साहिबु चयो पिया त बिलावल भुट्टो वज़ीर आज़म थींदो, बिलावल भुट्टो ईंदो, असीं कोशिशि करियूं पिया, पर सूरत हाल हीअ आहे त पीपल्स पार्टी वारा त पंजाब में समूरो तकनि ते बीहण लाइ उमेदवारी न आहिनि। लंडन में मनसूबो जेको बेनज़ीर साहिबु आहे नवाज़ शरीफ़ उते तय कयो हो त आइन खां हटी असीं कंहिं बि धुर जी सपोर्ट न कंदासीं, आइन जे बुनियाद ऐं रूल जे बुनियाद ते असां हुकूमत क़ाइमु कंदासीं, कंहिं बि गैर आइनी क़ुवत खे मुदाख़लत करण जो अख़्तियार न ॾींदासीं। नतीजे में जेके हुकूमतूं ठहियूं, ज़रदारी हुकूमत खां पोइ नवाज़ शरीफ़ जी हुकूमत जेके ठहियूं, उन्हनि मुकमल ई उन्हनि लंडन प्लान खे तारपेड़ो करे छॾियो, उनखे रद्द करे छॾियो। उन्हनि उन गैर आइनी क़ुवतुनि सां वरी गॾिजी बि गठजोड़ कई। नतीजे में उन्हनि जो वज़ीर आज़म 5 साल पूरा करण जे बजाए 2 साल 2.5 साल में पीपल्स पार्टी जो हलियो वियो, नवाज़ शरीफ़ ख़ुदि हलियो वियो, उनखे ताहयात नाहिल कयो वियो। इहो जेको रद्द अमल अचे पियो असांजे ख़िलाफ़ु, ख़ासि करे आइन जे ख़िलाफ़ु, ख़ासि करे जमहूरियत जे ख़िलाफ़ु, ख़ासि करे इंसानी ह्यूमन राइट्स कमीशन जे ख़िलाफ़ु ऐं अवाम जे ख़िलाफ़ु, उहा ताक़तवर धुरियुनि जो रद्द अमल आहे। जज ऐं ताक़तवर धुरियूं हिकिड़ी पिच ते आहिनि जेके गॾिजी आइनी जमहूरी इंसानी अवामी हुकूमत खे तारपेड़ो कनि थियूं। उहो पंहिंजी मनमानी जी हिकिड़ी मोनापोली वारी हुकूमत क़ाइमु करणु चाहिनि थियूं, जंहिं ज़रिए उहो हिन वक़्तु ताईं कंदियूं रहियूं आहिनि। हाणे ॿियनि क़िस्म जी सूरत हाल आहे, मज़ाक़ थियो आहे, उनखे हाणे रोकणु खपे। पाकिस्तान खे हिकिड़े ट्रैक ते हलणु ॾियणु खपे जेको बुनियादु आहे आइन, जेको बुनियादु आहे कानून, जेको बुनियादु आहे इंसाफ़ जी हुकमरानी। इन खां सवाइ ॿियूं जेके विच में जेके शॉर्टकट वारा तरीक़ा आहिनि, इन्हनि तरीक़नि सां पाकिस्तान जी स्टेट उन जी तरक़ी, उन जा समूरनि अमलनि में रुकावट पइजे थी। पाकिस्तान में जेके इहे दहशतगर्दी खां वठी समूरा लका आहिनि, उहे उन्हनि जो सबबु आहिनि जिन सबबु उन्हनि आइन खे हलणु न ॾिनो आहे, क़ुवतनि आइन खे हलणु न ॾिनो आहे। उन्हनि क़ुवतनि जो नतीजो आहिनि जंहिंजे करे पाकिस्तान हिकिड़े सख़्तु मुश्किलात मां गुज़री रहियो आहे। अवामी जमहूरी पार्टी जे मरकज़ी अॻवान जा वीचार ॿुधा। हुन चयो आहे त नवाज़ शरीफ़ जेको हिन वक़्तु पाकिस्तान में आयो आहे, उहो मुमकिन आहे त जेको आहे उहा कंहिं डील तहत आयो आहे, ऐं जंहिंजे करे जेके हुन ते केस कया हुआ उन्हनि में बि हुनखे रिआयत मिलियल आहे।
ऐं संदन वधीक चवणु आहे त जेको आहे उनखे पंजाब जो जेको डोमिसाइल आहे उनजी रिआयत मिली आहे, जंहिं करे कॾहिं हू कंहिं ॿिए सूबे सां तालुक़ु रखंदड़ हुजे हा त उनखे अहिड़े क़िस्म जी रिआयत न मिले आहे, छाकाणि त कोर्ट सवरी उनखे जेको सो नाअहल करार ॾेई ऐं उनखे सज़ा ॾिनी हुई ऐं उन बैदि हू जेको सो पंहिंजे इलाज ख़ातिर 4 महीननि लाइ वियो, पर उते हू मुसलसल 4 साल जेको गैर हाज़िर रहियो, हितां पाकिस्तान मां वियो हलियो ऐं जॾहिं उनखे हिते हींअर ग्रीन सिग्नल मिलियो आहे त हू पाकिस्तान पहुतो आहे ऐं अची हिते पाकिस्तान में सियासी सरगर्मियूं शुरू कयूं आहिनि। ऐं संदन वधीक चवणु आहे त जेका आहे मुमकिना तौरु जेका आहे उहा मरियम नवाज़ खे वज़ीर आज़म थियण जा चांसिस आहिनि, पर अॻिते हली जेके बि ताक़तवर धुरियूं आहिनि उहे जी चाहींदियूं ऐं उन्हनि जा जेके पाण में शर्त शुरूत हूंदा उन ई बुनियाद ते थींदो। ऐं जेका सिंध सां हिननि जी जेका असां ॿियाख्याई आहे उन ते बि हिननि जेको सो ॻाल्हायो आहे त हमेशह जेको आहे सिंध ऐं नंढनि सूबनि जे हक़नि खे पंजाब जेको आहे उन्हनि गज़ब कया आहिनि। वॾी वॾी महिरबानी विष्णु साहिबु तव्हांजी, असांखे टाइम ॾियण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी।